असां कराची प्रेस क्लब ते हींअर मौजूदु आहियूं। असां मंझंदि जो 1 बजे खां वठी हिते प्रेस क्लब ते जेको एहतजाज जो वॾे पैमाने ते सारंग जी आज़ादी जे लाइ उते असां सां गॾु जेके सिंध जा उहे शऊर याफ़्ता नौजवान मौजूदु हुया, असां सां गॾु वकील बिरादरी मौजूदु हुई, असां सां ह्यूमन राइट्स कमीशन जेको आहे असां सां कॉपरेट कयो ऐं असां सां गॾु सिंध सुजागी फोरम, वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स असां सां गॾु आहिनि, सिंध सभा असां सां गॾु आहे ऐं केतिरियूं ई असांजूं सिंध जूं जेके न्याणियूं आहिनि उहे असां सां गॾु हुयूं ऐं अञा बि असां सां गॾु हींअर मौजूदु आहिनि। असां हींअर कराची प्रेस क्लब ते हीअ जेका साईं इनाम अब्बासी जेका बुख हड़ताल रखी आहे उहा ओसी ताईं जारी रहंदी, जेसीं ताईं सारनि खे आज़ादु नथो कयो वञे तेसीं ताईं हीअ बुख हड़ताल जारी हूंदी। असां कराची प्रेस क्लब ते आहियूं ऐं असां सिंध जे उन शऊर खे ऐं सिंध जे उन भरजल अदीबनि खे, शाइरनि खे असां अपील कंदासीं त अचो हिते कराची प्रेस क्लब ते ही बुख हड़ताल ओसी ताईं जारी हूंदी, जेसीं ताईं सारनि खे ज़ाहिर नथो कयो वञे तेसीं ताईं असां हिते कराची में हिते प्रेस क्लब ते हिते रस्तनि ते हिते मौजूदु हूंदासीं। सिंध जूं न्याणियूं असां सां गॾु आहिनि, सिंध जो शऊर असां सां गॾु आहिनि, सिंध जा वकील असां सां गॾु आहिनि। असां जेको आहे हिते जेको मुसलसल साईं इनाम अब्बासी ऐं सिंध सुजागी फोरम पारां सॼी सिंध मां जबरी तौर ते खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादीअ जे लाइ सिंध सुजागी फोरम सरापा एहतजाज आहे। मिसिंग पर्सन्स सिंध सभा पारां कराची प्रेस क्लब ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेका बुख हड़ताल ऐं मुज़ाहिरा कया वेंदा आहिनि ऐं हर रोज़ शाम जो 5:30 खां 6:30 बजे ताईं असां हिते कराची प्रेस क्लब ते हूंदा आहियूं ऐं असां सॼी सिंध मां जेके जबरी तौर ते जेके गुमशुदगियूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु पंहिंजो आवाज़ बुलंद कंदा आहियूं। असांजो इहो ई मौक़ुफ़ आहे त जेके बि सॼी सिंध मां जबरी तौर ते खंबे गुम कया विया आहिनि नौजवान, उन्हनि खे फौरी तौर ते आज़ादु कयो वञे या घटि में घटि उन्हनि खे अदालतनि में पेश कयो वञे। अगरि उन्हनि जो को बि उन्हनि ॾोह आहे त उन्हनि खे तव्हां अदालतनि में पेश कयो, छो त तव्हांजे आइन ऐं कानून में मौजूदु आहे त को बि कहिड़ो बि ॾोहारी छो न हुजे उनखे 48 कलाकनि जे अंदरि तव्हां पंहिंजे अदालतनि कोर्टनि में पेश करे उन्हनि ते अगरि को बि जुर्म साबित थिए थो उन तहत तव्हां उन्हनि खे सज़ा ॾियो था। पर हीअ असां सिंधियुनि सां ऐं बलोचनि सां इहो कहिड़ो ॾोह ऐं असां कहिड़ो जेको आहे तव्हां जूं बम फड़िया आहिनि, असां छा कयो आहे उहा अगरि तव्हां वटि सबूत आहिनि त तव्हां उहो सबूत खणी अचो। बाक़ी ईअं बिना जवाज़, बिना लेडीज़ पुलिस जे ऐं बिना जेको आहे वारंट जे तव्हां ईअं कीअं घरनि में घिड़ी करे 50-60 जेके आहिनि उहे माण्हू पुलिस जी वर्दीअ में, कुझु रेंजर्स जी वर्दी में हुया ऐं कुझु सिविल वर्दीअ में जेके हुया 40-50 माण्हू हुया जेके असांजे घर में दाख़िल थिया ऐं असांखे यरगमाल बणाए सारनि खे जबरी तौर ते खंबे गुम करे विया आहिनि ऐं असांजे घर जी तोड़फोड़ कई अथनि। असां हितां जा जेके आलमी इदारा आहिनि असां उन्हनि खां अपील था कयूं ऐं असां इंसानी हक़नि जूं जेके तंज़ीमूं आहिनि कंदासीं त बराए महिरबानी जेको ज़ुल्म जबर ॾाढ ऐं बरबरत थिए पई उन ख़िलाफ़ हिन रियासत ते दबाव थो वञे त जीअं असांजे प्यारनि खे आज़ादु करे वञे ऐं अगरि उन्हनि ते अगरि को बि ॾोह आहे, को बि साबित थिए थो त उन्हनि खे तव्हां अदालतनि में पेश कयो त जीअं असां उन्हनि जा केस विढ़ी सघूं। तव्हां पंहिंजा वकील कयो, असां पंहिंजा वकील खणी ईंदासीं। इहो किथां जो कानून आहे? तव्हां हितां इंडिया जो जेको एजेंट आहे कलभूषण, तव्हां उनखे त काउंसलर रसाई ॾियो था, हिकु दफ़ो न 3 दफ़ा उनखे काउंसलर रसाई ॾियो था, उनखे वकील करण जी इजाज़त ॾियो था, उनखे पंहिंजे माइटनि सां इजाज़त जेको मिलण जी इजाज़त ॾियो था। पर सॼी सिंध जे अंदरि जेके नौजवान आहिनि पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कनि था, जेके सिंध जी ख़ुशहाली जी ॻाल्हि कनि था, जेके सिंध जे वसीलनि जी ॻाल्हि कनि था, उन्हनि खे तव्हां ईअं ॾींहं ॾिठ जो ऐं राति जी उंदाहियुनि में घरनि में घिड़ी करे खंबे गुम था करे छॾियो। ऐं हितां जा जेके हुकुमरान आहिनि उहे ख़ामोश तमाशा बणियल आहिनि, उन्हनि जे कननि ते का जूं बि नथी चुरे। छो सिंध जूं न्याणियूं रोडनि ते आहिनि, सरापा एहतजाज आहिनि। छो असां सिंधियुनि सां आख़िर एॾो ज़ुल्म जबर ॾाढ छो पियो थिए? हीअ इंसानी हक़नि जी संगीन लताड़ ऐं भञकड़ी आहे। असां UN ऐं इंसानी हक़नि जूं जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि खे अपील कंदासीं, सिंध जे असां शऊर खे अपील कंदासीं त मुतहद थियो, असांजो साथ ॾियो ऐं उन्हनि अमड़ियुनि जो, उन्हनि भेनरुनि जो सहारो थियो, उन्हनि जो भरजलो थियो त तव्हां अकेला न आहियो। तव्हांजा जेके प्यारा खंबे गुम कया विया आहिनि
वो जेसीं ताईं आज़ाद नथा थी अचनि असां तव्हांजो सहारो आहियूं। हींअर ही वक़्तु आहे गॾु थियण जो, ही वक़्तु आहे गॾु थियण जो। समूरनि अनाउनि ऐं समूरनि रंजिशुनि खे हिकु पासे रखी अचो हिकु प्लेटफॉर्म ते गॾु थियो। असां सम्झूं था असांजा जेके प्यारा खंबे गुम कया विया आहिनि उन्हनि जो को बि ॾोह न आहे। बिना जवाज़ उन्हनि खे खंबे गुम कयो वियो आहे, बिना जवाज़ उन्हनि खे खंबे गुम कयो वियो आहे। पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि करणु किथां जो ॾोह आहे? तव्हांजे कहिड़े इन आइन में ऐं कहिड़े कानून में मौजूदु आहे त तव्हां बिना वारंट जे, बिना लेडीज़ पुलिस जे कंहिं घरनि में घिड़ो? पुलिस जी वर्दीअ में, सिविल ड्रेस में ईअं घरनि में घिड़णु, न्याणियुनि ते तशदुद करणु, उन्हनि खे यरगमाल बणाए उन्हनि जे प्यारनि खे खणी खंबे गुम करणु, इहो किथां जो इंसाफ़ आहे? किथां जो ॾाढ आहे? हीअ रियासत ऐं उन्हनि जा जेके कारंदा आहिनि, हीअ पुलिस उन्हनि जी साथारी बणियल आहे। जेसीं ताईं असांजा प्यार आज़ादु नथा थी अचनि असां हिते कराची प्रेस क्लब ते हूंदासीं, असां रोडनि ते हूंदासीं ऐं असां सां गॾु सिंध जो शऊर आहे। असां अकेला न आहियूं, सॼी सिंध असां सां गॾु आहे। सारंग सॼी सिंध तोसां गॾु आहे, सिंध जो शऊर तोसां गॾु आहे, सिंध जा वकील तोसां गॾु आहिनि ऐं उहे मज़ूर जिन जे तूं हक़नि जी ॻाल्हि कंदो आहीं उहे तोसां गॾु आहिनि ऐं रोडनि ते मूंसां गॾु मौजूदु आहिनि। तूं अकेलो कोन आहीं, सॼी सिंध तोसां गॾु आहे ऐं मूंखे यकीन आहे जेसीं ताईं तूं आज़ादु नथो थी अची तेसीं ताईं असां हिते रोडनि ते हूंदासीं, तेसीं ताईं असां हिन प्रेस क्लब खे न छॾींदासीं। जेसीं ताईं सारंग खे आज़ादु नथो कयो वञे, जेसीं ताईं हुनखे ज़ाहिर नथो कयो वञे, असां ईअं ई हिते प्रेस क्लबनि ते हूंदासीं। असांजे आवाज़ खे दॿाए नथा सघनि, हीअ रियासत असांजे आवाज़ खे दॿाए नथी सघे, उहो असांजो कानूनी हक़ आहे। तव्हां असांजे आवाज़ खे दॿाए नथा सघो। हीउ जेको असांजो आवाज़ आहे इहो सिर्फ़ु मुंहिंजो न, पूरी सिंधी क़ौम जो आवाज़ आहे। सिंधी क़ौम मूंसां गॾु आहे, सिंध जा नौजवान, सिंध जूं अमड़ियूं, सिंध जूं भेनरूं मूंसां गॾु आहिनि, सिंध जो शऊर मूंसां गॾु आहे ऐं उन्हनि जे अखियुनि में उहा बग़ावत मूं ॾिठी आहे। सारंग तुंहिंजी आज़ादीअ जे लाइ उन्हनि जी अखियुनि में मूं उहा बग़ावत ॾिठी आहे ऐं जेसीं ताईं तूं आज़ादु थी नथो अची इहा बग़ावत भड़की उथंदी। सॼी सिंध जेका आहे न उहा उथलंदी, सॼी सिंध उथलंदी। जेसीं ताईं तूं वापसि नथो अची तेसीं ताईं असां सरापा एहतजाज हूंदासीं, असां हिन रोडनि रस्तनि ते हूंदासीं। असांजे आवाज़ खे केरु दॿाए नथो सघे, असांजे आवाज़ खे केरु कमज़ोर नथो करे सघे। असां कमज़ोर न आहियूं, असां बुज़दिल न आहियूं जो असां ख़ामोश थी वेही रहूं। असां पंहिंजे आवाज़ खे बुलंद रखंदासीं ऐं असां सिर्फ़ु सारंग जी आज़ादी सां गॾोगॾु सॼी सिंध मां जेके जबरी गुमशुदगियूं थियनि पियूं उन्हनि ख़िलाफ़ पंहिंजो आवाज़ बुलंद कंदासीं। खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे, खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे, सिंध जे शऊर खे, आक़िब चांडियो खे, इंसाफ़ दायो खे, इंसाफ़ दायो खे, जब्बार सरकी खे, जब्बार सरकी खे, जबरी तौर खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे, जबरी तौर खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे, जबरी तौर खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे